वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। वाह, अफसोस, सद अफसोस। ये चरियो खरियो ड्रामेबाज शामिर, यो तो वो ड्रामेबाज में तो एड़ो ड्रामो कहीं जो सफा हकीकत पियो लगे। हिन कमिणे जे ड्रामे के त बाबा साईं में परखे न सकियो, पर मुखे कहिड़ी बि तरह सां हिन क़ैद मां आज़ाद थियणो आहे। तू मुंहिंजी मां जो कातिल आहे। मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। शामिर के चई तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे गटर में उछलाईंदसि। याद रख चांदरोकी, ये जमात सॼी ज़िंदगी मूंखे यादि रहंदी। आउं बि इहो ई थी चाहियां त हीअ जमात तोखे सॼी ज़िंदगी यादि रहे ऐं तुंहिंजे कननि में गूंजंदी रहे। हाँ, पर तोखे इहो अंदाज़ो ई नाहे हिकिड़ी जमात जे बदिले तोखे छा छा ज़िंदगी में भोगणो पवंदो। मुंहिंजो फिकर न कर शहरोज़खान, बल्कि पंहिंजी ख़ैर घुर। तूं हितां जहिड़ो न वञी सघंदे। मां तोखां बदिलो वठण खां सवाइ तोखे न छॾींदसि। चाचा काले निकतो ही अचवे वो गाल यार तो सही तो दी तो वाकई के गोलना जे लाने तो मैं के गोलना ला कोन न तो के गोलना जे लाने तो गाल है तो मोजी गाल है तो पहले मुख्य तुझी मदद जी जरूरत है। मदद जी जरूरत है। हुक्म कर चाचा सागोला। तू सोची तो दे तो मुके कहीं पैसे की जरूरत है, नौकर सी जरूरत है या कहीं डगे डोर की जरूरत है, एडी कामगार काने। चाचा छा गाल है खेरता है हुक्म कर, मां हर गाल में तो सब हलाया। सुडा मुझे रत के बाह लगला बाह है जरा को मुझे कंधार पर साले मोआ तो ये हयाती मुझे कमजी काने, ये मुझे हयाती मुके बार थी लगे बार ऐ मां चाहे तो बार जेड़ी हयाती है के मां सुठे मकसद में कमाया। चाचा चबड़ रत तो मुझे अंदर में भी टिचके थी। सालियो मुझे दोस्त हो भाव डी रात से गड घुमदा आसे फिरदा आसे। दोस्त ना हो जा ये पर तो बोल तू सालिया सा एडा रिश्ता वास्ता दोस्तियों हेडी गालियों तो पे गड़ाई पर मुके तो यार समझ में कौन सी चीज है इन मलदाई तो साले ले ला कयो तो कुछ कोने। चाचा सब कुछ थी दो तू दिल जाए कर। रही गाल बेजार खान के साले जो खून खबर कौन नहीं तुम ये छिक्के पेट में भी कट दो मास खबर ये ड्रामन जा डायला गए डाड़ा ये ठकावे बंदूकुन जा ठकाव इस मां पाजे में गलाइंदो आ पियो पर मेरी मुके एकड़ी गाल बुधाया तो ऐ मु हिन मल ताईं अमली कम कयो कहिड़ो आ हिकिड़ो त ॿुधाए। चाचा तू बिल्कुल सही तो चाहिए। मां वाकई शर्मिंदो आया ये गाल कंदे त मूंखे बि शर्म तो अचे सोडा खान ते शर्मिंदगियूं वायड़ा पियूं मोह लिकाईंदे वरी केतिरो वक़्तु असीं पंहिंजी हयाती घारे सघंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया हीउ जेको वक़्तु आहे न हथ जे मथां हथ रखी विहण जहिड़ो न आहे। कमु करिणो आहे कमु। चाचा मां सवेर खां वठी तोखे चवां थो हुकुम कर त करिणो छा आहे छा मसलो आहे। बाबा कमु वरी कहिड़ो करिणो आहे हे वीचार कान जो सिर करिणो आहे वरी कहिड़ो कमु आहे कहिड़ियूं असांखे तलवारूं हलाइणियूं हिनजो सिर खणणो आहे सिर। चाचा समझ त इहो बिजार खान खत्म मरी वियो।
मां दोस्तन सां मिली करे इन जो प्लान ठाहियां थो बिजार खान खे मारण जो। पर सुठा खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾियां। ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी चोयारीअ में को हिकिड़ो गद्दार आहे ज़रूर, बसि उन गद्दार जो ख़्यालु रखिणो आहे बसि। हाँ चाचा बिल्कुलु तूं सही थो चई, साले खे बि उन कमीने ई मारायो आहे। मां पंहिंजो बिल्कुलु ख़्यालु रखंदुसि। अज़े न तेरा ॻाल्हि त ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि चवई पर माई ॻाल्हि ॿुधंदी चिड़ ॾाढी लॻंदई, छो जो सच माण्हू ॻाल्हाए थो न हुनखे मच लॻंदा आहिनि। हीउ जेको सोढो अथई न सोढो, मुंहिंजी ॻाल्हि तूं लिखी वठ, इहो कॾहिं बि तोसां शादी कोन कंदो। हा इहा तुंहिंजे दिलि जी हसरत हूंदी त असांजी शादी न थिए, पर हाणे असांखे हिकु टिण खां केर बि नथो रोकी सघे। मुंहिंजी ॻाल्हि जो उबतो मतिलबु कढी वे। हाणे ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजी जी शादी सोढे सां थींदी, मूंखे को फ़ाइदो या नुक़सानु, पोइ मुंहिंजी हसरत छो हूंदी त तव्हांजी शादी न थिए, निकाहड़ो न पवे। कुझु माण्हू ख़ुदा कण बि हसद कंदा आहिनि। माई ख़ुदा का तोखे सम्झ ॾे, मूंखां तूं ज़ोर रही कान सम्झंदी। ख़ुदा मूंखे सम्झ ॾिनी आहे, तॾहिं त तोरे मां पे वज़न करे वेठी आहियां, न त तुंहिंजे मकर जो शिकार थी अलाही छा मछा थी वञा हा। अरे कुछ शर्म कर, कुछ हया कर। हा फज़ीलतदार ख़बर ई नथी पवे त पाण सां वॾे कीअं ॻाल्हाइबो आहे। हा ईअं ॻाल्हाइबो आहे। वॾो इंसान उमिरि सां न पर अमल सां थींदो आहे। अच्छे मथे सां वेही माण्हू शैतानगिरी करे त उनखे वॾो न शैतान चइबो आहे। ॻाल्हि ॿुध माई, तूं जे मामले में पिणे सां ॻाल्हाइण मूं छॾे ॾिनो आहे, मूं पासो कयो आहे। हाणे त ही ॿई पीउ धीउ पाण में ॼाणो, अला खे मन मूंखे विचा कढो, तव्हांजी मर्ज़ी, जेको वणे सो कयो। हींअर तोखे विच में कंहिं थी कयो, पान टपो ॾेई आई न, ऐं तोखे कहिड़ी ज़रूरत हुई सोढे जी ॻाल्हि करण जी? इहो त मूं हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो त सोढे जे मथां साले जो बदिलो वठण जो भूत सवार अथसि, इन करे अवांजी शादी कान थींदी। बाक़ी मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे, वञी धूड़ पायो। मां केरु आहियां ऐं मूंखे छा थियो आहे? मूंखे छो कुझु यादि न आहे। मूंखे कंहिं ज़ख़्मी कयो ऐं ज़ख़्मी करे मूंखे नहर में छॾे छॾी। मां किथां जो आहियां? केरु आहियां मां? केरु आहियां? मीरा, तुंहिंजा माउ पीउ किथे आहिनि? तुंहिंजा भाउ रहंदा, तुंहिंजूं भेणूं हूंदियूं, उहे सभु किथे आहिनि? साजन इहा वॾी कहानी आहे, कॾहिं फुर्सत में वेही ॿुधाईंदीसांइ। ज़िंदगी वरी कॾहिं मोहलत न ॾे। अॼु छो नथी ॿुधाई? कहिड़ी मसरूफ़ियत अथई? न मसरूफ़ियत त का बि न आहे। जेकॾहिं तूं ज़िद थो करीं त ॿुधाए थी छॾियां, छो त ही जिथे असां रहियल आहियूं ही असांजे नानाणनि जो घरु आहे। मुंहिंजा वालिदैन किथे आहिनि? ज़ाहिर आहे तुंहिंजो पूरो ख़ानदान हूंदो, ॾाॾी ॾाॾो माउ पीउ भेनरूं। पूरो ख़ानदान भागनि वारनि जो हूंदो आहे। मां 6 जे ॾींहं खां वठी निदोरी आहियां। छा मतिलब? दरअसल मुंहिंजो माउ ऐं पीउ घर मां भॼी शादी कई हुई ऐं मुंहिंजो मामो उन्हनि जे खून जो प्यासो हुयो। जॾहिं मां ॼायसि उन जे हफ़्ते खां पोइ मामा हैदर ॿिन्हिनि खे ॻोल्हे ऐं मारे छॾियो। अल्लाहु अकबर। उन खां पोइ मामा हैदर पाण खे पुलिस जे हवाले पेश कयो। अदा ऐं मां नाना वटि हलिया आयासीं। हा त पोइ तुंहिंजो नानो किथे आहे? नानो ऐं अम्मा चवंदी हुई त हीअ दुनिया मुसाफ़िर खानो आहे, सो हिन दुनिया में मूंखे ऐं अदा खे पाण बि अकेलो करे हलियो वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। साजन, तूं रात जो मानी में खाइण छा पसंदि कंदी? अंबनि जी मौसम, उन सां गॾु दाल चांवर सही रहंदा। घर वञी आराम कर, किथे बीमार न थी पई। अदा आराम करनि तो जहिड़ा वांदा, जंहिंजा बुत कमाइनी न। मूंखे रुपियो रुपियो जोड़नो आहे, मूंखे पंहिंजे अदीअ जो ॾाज गॾु करिणो आहे। अदी मीरा जे लाइ को छोकिरो नज़र में अथई? अदा छोकिरो त ख़ुदा घर वेठे मोकिलियो आहे, पर उन जे ख़ानदान जी ख़बर कोन्हे।
त इन जे करे थोरो डिॼल आहियां। छा उनी नौजवान खे अञा ताईं होश न आयो आहे? अदा होश त आयो अथसि, पर हुन वीचारे जी यादाश्त कोन्हे। उनखे का बि ख़बर नाहे किथां जो आहे और केरु आहे। अदा ईअं न आहे कंहिं लालच में यादाश्त गुम थी वियो अथसि? कहीं ईअं त न आहे नाटक करे तुंहिंजे घर चिकियल आहे? अड़े अदा, कहिड़ा मुंहिंजे घर लख ऐं करोड़ पिया आहिनि जो उन्हनि जे लालच में मुंहिंजे घर पियो आहे? जवान भेण घर में अथई अदा, हया जो ज़मानो कोन्हे, माण्हू जानवर थी विया। अड़े अदा, ही 5 आङुरियूं आहिनि न, इहे बराबरि न आहिनि। हरू भरू मुंहिंजे दिलि में विसविसा पैदा न कर। न दागफूर, मूं बड़ी ज़माने जी ॻाल्हि कई। हर कंहिं जो इज़तूं अलाह साईं महफ़ूज़ रखंदो। बाबा साईं, तव्हांखे कराची मां ट्रीटमेंट वठणु घुरिजे। हितां जे डॉक्टर्स ते मूंखे भरोसो न आहे। पुट, डॉक्टर गुलाम साईं जो चवणु आहे त अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, बसि टेंशन जे करे थोरी गड़बड़ थी पई आहे। मूंखे ॾिसो बाबा साईं, एतिरियुनि परेशानियुनि जे बावजूद बि जहिड़ी आहियां। दुनिया सोचींदी हूंदी त केतिरी नोद आहे, सभिनि खे मारे छॾियईं पर पाण नथी मरे। तो कंहिंखे नाहे मारियो, मल्हार ऐं मेहर शाह जी ज़िंदगी एतिरी लिखियल हुई। हा त बाबा साईं, असांजी ज़िंदगी बि घटि लिखियल हुजे हा त चङो न हो। चांडो के थी, अगरि तूं पंहिंजो स्कूल वारो ख़्वाब पूरो नथी करणु चाहीं त पोइ पाण कुझु ॾींहंनि जे लाइ मुल्क खां ॿाहिरि हलूं। न बाबा साईं, मुंहिंजो केॾां वञण जो मूड न आहे, न ई कुझु करण जो मूड आहे। दिलि चवे थी त दाहूं करे रहा, थर भर रुली अदा मल्हार ऐं अम्मी खे ॻोल्हियां। हालांकि मूंखे ख़बर आहे हू मूंखे किथे बि कोन मिली सघंदा। सब्र कर पुट, ईअं नाहे रुॻो। बाबा साईं, तव्हां हाणे आराम कयो, मां बि वञी सुम्हां थी। ठीकु आहे धी, गुड नाइट। चांड्रो की केरा अफ़सोस, सद अफ़सोस, मुंहिंजी भेण मूंखे सुञाण खां इनकार करे रही आहे। अदा, अदा तूं, पर तूं त हा भेण, मां तव्हां सभिनी जी नज़रुनि में मरी चुको हुअसि ऐं तव्हांजे लासे मथां रना हो, उहो लाश मुंहिंजो न हो। ऐं तव्हां जंहिं क़बर जे मथां वञी गुल छटींदा हो न, उहा क़बर बि मुंहिंजी न आहे। तूं मोटी आयो आई, मुझे राणा भाउ, तूं जिंदा आई। बाबा साईं, बाबा साईं, बाबा साईं, ॾिसो अता अची वियो आहे बाबा साईं। बाबा साईं, बाबा साईं जल्दी अचो, अदा मल्हार अची वियो बाबा साईं, जल्दी अचो बाबा साईं। चांडो की, चांडो की, दुनिया समझो पे त हाणे मुझो केर भी ना है न दुनिया में, पर ॾिसो बाबा साईं, मुझो भाउ मोटी आयो आहे, अदा मल्हार अची वियो आहे बाबा साईं। चांडो की, अदा मल्हार मोटी आयो आहे बाबा साईं। तूं त कंहिंसां ॻाल्हाए रही आहीं? मां त तुंहिंजी सदन ते हेॾे हली आयो आहियां। बाबा साईं, मूंखे यकीन नथो अचे त इहो ख्वाबु हुयो। अदा मल्हार आयो हो, मूंसां गले मिलियो ऐं मूंखे चई तो जहिड़ो आहे। कुझु ख्वाब अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते हक़ीक़त जो गुमान थींदो आहे पुट, पर ख्वाब त ख्वाब ई हूंदा आहिनि धी। अल्लाह करे मुंहिंजो ख्वाब सच थी वञे बाबा। धी,
केसी ताईं तूं इन गुमान में रहंदी है? तोखे तस्लीम करणो पवंदो। ख्वाब हमेशा ख्वाब ही रहंदा आहिनि पुट। पानी पानी छा ॻाल्हि आहे साजन, तूं एतिरो बेचैन छो थी वहीं? ज़रूर तो को भवाइतो ख़्वाब ॾिठो हूंदो। ख़्वाब भवाए त न हो, पर सुठो हुयो। उन्हनि मां जेकी छोकिरी ॾिठी उन मूंखे परेशान करे छॾियो आहे। छोकिरी? हाँ मीरा, मां ॾिठो त मां राति जो हुनजे कमरे में घिरियो आहियां ऐं हू छोकिरी निंड में सुतल हुई। मां हुनखे नालो वठी सॾु कयो। मूंखे हुनजो नालो यादि न पियो अचे, पर जीअं हू निंड मां उथी त रोअण लॻी ऐं मूं ख़्वाब में ॾिठो त मां हुनजो मरी वियल भाउ आहियां। मरी वियल भाउ? मुंहिंजो मतिलबु त दुनिया जी नज़र में मां मोल आहियां, पर असल में मां ज़िंदा आहियां ऐं मां पंहिंजे घर मोटी वियो आहियां। अचो अचो मीर शामी खान, अचो। इन पूरी जागीर जो अकेलो वारिस ही तुझो गुलाम शेरोज खान तोखे सलाम तो पेश करे। दुनिया मकाफाते अमल आहे अदा शहजोर खान। इते हर इंसान के पंहिंजे अमलन जो कीतो ॾियणो ई पवंदो। इनफैक्ट करे करे त माउ पीउ जे गुनाहनि जी सज़ा भी औलाद खे ही मिलदी आहे। शामिर, तू पूरी जिंदगी चरियो बणिजी जड़ी चालाकीअ सां बाबा जो एतमाद खटियो न, ऐं जड़ी चालाकी सां तो वार कयो, छा तोखे इन जी सज़ा कोन मिलंदी? इहो सभु मां पंहिंजे पीउ जे नाहक खून जो बदिलो वठण जे लाइ कयो, ऐं सभु पंहिंजे हक़ खे हासिल करण जे लाइ कयो। इन लाइ तूं मूंखे गुनाहगारनि जी लिस्ट में शामिल नथो करे सघे। ख़ैर, उहो त वक़्तु फ़ैसिलो कंदो त केरु केतिरो ॾोही आहे ऐं कंहिंखे केतिरी सज़ा मिलंदी। अरे तूं वक़्त जे इंसाफ खे भुलिजी वञ अदा शेरोज खान। तूं अञा नंढड़ो ॿारु आहे ऐं ॿार बणिजी रुखसार बेगम जे हथ में खेॾी रहियो आहीं, पर यादि रखी छॾजांइ, जॾहिं तोखां ज़मीन हेठां खसींदी न, तो बि तो वञी ज़मीन ते किरंदे। अधु पोइ तूं मूंखे अॻुवाट आगाह छो पियो करी? मुंहिंजा पेर निकिरी वञण जो तोखे कहिड़ो नुक़सानु? बल्कि उहा त तुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि हुजणु घुरिजे। हा, इहा ॻाल्हि त सही आहे, पर तो सॼी ज़िंदगी दिल सां न सही, पर भाउ सॼो आहे। उन जे करे रुखसार बेगम जी मक्कारी चालाकी जी तोखे आगाह ॾेई थो छॾियां। ओ थैंक यू अदा शेरोज खान, थैंक यू। ये वठो, जल्दी घर जो ॿियो कमु मोकिलाए वठो, छो त रुखसार बेगम तव्हांजे लाइ कपिड़ा रखी वेठी आहे। हाणे तव्हांखे कपिड़ा धोइणा आहिनि, इन करे इहे सभु कमु मोकिलाए वठो, ठीकु आहे? यादि रखी छॾियो तव्हां ॿई ॼणा, जीअं उस ते पयल कपिड़ो सड़ी राख थी वेंदो आहे न, मां तव्हांजो ज़िंदगी साड़े राख करे छॾींदुसि। शमशू, तूं छा थो सम्झी त मां कंहिंजी ज़बरदस्ती क़बूल करण वारी आहियां छा? फिलहाल तो तू एक्सेप्ट करे चुकी है ना, शमीर जी हुकूमत है। तूं रुगो वक़्तु अचण ॾे त शमीर बि मखण मां जीअं वार निकिरंदो आहे न, ईअं निकिरी वेंदो।
तोखां शेरोज़ ख़ान त मखण जे वार वांगुरु नितो न आहे, ॻाल्हियूं वरी शमीर जी बि करियूं। शेरोज़ उहो सम्झ त ज़िंदा लाश आहे, उन जी हींअर का बि अहिड़ी का हैसियत कान्हे का। कॾहिं कॾहिं रुखसार क़बरूं बि जीअरनि माण्हुनि खे मात ॾेई छॾींदियूं आहिनि। शेरोज़ खे त हूअं ई तूं लाश थी चवीं न, इन घुमंदड़ फिरंदड़ लाश में ओचितो जेकॾहिं इन में साह पइजी वियो न त सोच तुंहिंजो ऐं शहमीर जो छा थींदो। शेरोज़ ऐं शहमीर जो त अंजाम ॾाढो ख़राब निकिरंदो ऐं ख़राब थियण वारो ई आहे। बाक़ी तूं मूंसां गॾु आहीं न त शमशू, मूंखे त कंहिं बि ॻाल्हि जो ख़ौफ़ न को टेंशन ई आहे। मुंहिंजे हुजण या न हुजण सां को फ़र्क़ु नथो पए, बाक़ी शहमीर तुंहिंजो ॻुझो दुश्मन आहे। हुन मथां तोखे हर क़िस्म जी नज़र रखणी पवंदी, जांच करणी पवंदी। वॉच वॉच बेबी वॉच। शहमीर जे मामले में मां बेफ़िक्र न आहियां, मां त शेरोज़ ख़ान जेतिरो ई उनखे दुश्मन पंहिंजो सम्झां थी। शहमीर जो शेरोज़ जे हवाले सां तुंहिंजो छा ख्याल? शहमीर त इहो मामलो मुंहिंजे हवाले ई कयो आहे। बस जानू बेबी बस इते रख। मां त चाहंदो इन खे बि पंहिंजे पीउ ॾे मोकिलण जी तयारी मुकमल करे छॾ। यार शमशू, थोरो कुझु टाइम सब्र त कर न, त मां ख़ुशि त थियां शेरोज़ ख़ान जी बेवसीअ ते। जिन महिल घर जो कमकार करे थो न ॾाढो सुठो थो लॻे। इहो मज़ो लॻे थो त तुंहिंजो सिर खणंदो जानू बेबी। नांग जेको आहे न, नांग ई हूंदो अथई। उन ई नांग खे जेकॾहिं हार करे ॻिची में पाए पियो न त शोना बेबी डंक त हणंदो न। एनीवे शोना बेबी, जेको तोखे बहितर लॻे तूं उहो ई कर। हाय मिस यू। बाबा बाबा आख़िर केसि ताईं पंहिंजो पाण खे मरीज़ ठाहे ईअं खट ते सुती पई हूंदी? उथी बाबा उथी, ज़िंदगी ॾांहुं वापसि अचण जी कोशिश कर। उथी बाबा उथी, शाबाश उथी। बाबा अदा खां बग़ैर मूंखे न खाधो थो वणे न पीतो, पंहिंजो पाण थो वणे न वरी ही दुनिया थी वणे। बाबा ॾिस बाबा, हथनि सां पंहिंजो जवान जवान पुट विञायो आहे, पोइ ॾिस मां जीअरो आहियां, दुनियादारी कयां पियो, माण्हुनि सां उथां वेहां पियो, तुंहिंजे साम्हूं जीअरो वेठो आहियां। जीअरी त मां बि आहियां बाबा। ये तो लगे तो ॼण लाश हो जा बाबा। ॾिस बाबा, तुंहिंजी इहा हालत ॾिसी तुंहिंजो मासात सारंग बि वापसि हलियो हुयो। बाबा ॾुखनि में कंहिंसां गॾु बीहण सवलो न हूंदो बाबा। मां त सारंग बि ॿारनि जो पखी हुयो, हलुओ बर्दाश्त न करे सघियो त हलियो वियो। बाबा असुल ॻाल्हि आहे त हुन वीचारे खे साले जो ॾुखो अंदर जो अंदर में खाई वियो। उन जो ॾुखो हुन खां बर्दाश्त न पियो थिए बाबा। मूं बि सलाह ॾिनीमांसि त बाबा या त वापसि दुबई हलियो वञ या पंहिंजनि माइटनि ॾांहुं हलियो वञ, तुंहिंजो हिते रहणु मेरी मूंखे मुनासिब नथो लॻे, इन करे वापसि हलियो वियो। ख़ैर आहे बाबा, असांजी हूअं बि मासा कहिड़े कमु अची आहे। न न बाबा न ईअं न चइबो आहे। जेकॾहिं माण्हू ॿुधे न, माण्हू हुनखे हिकिड़े कख जो सहारो ॾिए न, उहो सहारो बि वॾो सहारो हूंदो आहे। सारंग त वरी बि मुस्लमान हुओ, हिन ज़माने सां मुंहुं ॾेई वञे हा, हुन में असांजा लखे आसरा हा। ॾिस न बाबा, पंहिंजी बाहि में पराए खे पिसाड़बो आहे। जेकर इहा ॻाल्हि आहे बाबा, त तूं सोने ॾे छो वियो हुई? हुनखे छो चई त
दादा साले जे बदले वचन में मुझे मदद कर। बाबा साले सोडे जो दोस्त आ इन करे चईमांसि पर बाबा मुखे इहा ॻाल्हि क़बूल ना है त असीं बहु साले जे पलांद जी कंहिंखां ख़ैरात घुरऊं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, भला तोखे कंहिं चयो आहे या कंहिं माण्हूअ तुंहिंजा कन भरिया आहिनि? ज़ीनत आई हुई बाबा ऐं दाहूं करे पई चए त सोढो रुगो तुंहिंजे चवण ते हुन सां शादी वारी ॻाल्हि तां फिरी वियो आहे। रुगो सरदार बिजार खान खे मारण जी लोड़ लॻल अथसि। बाबा मां मञा थो, बिल्कुलु मञा थो त मूं हुनखे बिजार खान सां प्लान करण जे लाइ बिल्कुलु चयो हो। मां दीना दास्ती चवां थो त मूं हुनखे चयो हो, पर मूं हुनखे ज़ीनत सां शादी करण जे लाइ मनो त कान कई न। इहा छोकिरी हरू भरू मूं ते काड़जे पई। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।